पूरे पाकिस्तान जो में तशकील मल्हाए पियो। इन करे असां ताक़त पुरलाऊं त एजुकेशन डिपार्टमेंट ऐं असां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां जो में तशकील मल्हाए रहिया आहियूं। असां अल्लाह पाक जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं पाक फ़ौज जेको मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे भारत खे, उन जो असीं अल्लाह पाक जे अॻियां शुक्र अदा करियूं था। ऐं पाकिस्तान आर्मी ते असांखे फ़ख़्रु आहे त हू कंहिं बि हालत में, कंहिं बि पोज़ीशन में, कंहिं बि सूरत में पंहिंजे दुश्मन ते इंशाअल्लाह सदाईं हावी रहंदी। असां पाक फ़ौज सां हुकूमत पाकिस्तान ऐं सिंध जा असांजा जेके को आहिनि डिपार्टमेंट, उन्हनि जे ताउन सां असां इहो में तशकुर रैली कढी आहे। जे दौरान जेको आहे पंहिंजो भारत जेको बुज़दिलाना हमलो करे ऐं पाकिस्तान खे जेको आहे उहो नुक़सानु पुॼायो ऐं पाकिस्तान जेको आहे बुनियादिल मरसूस जे नाले सां ऑपरेशन करे ऐं उन्हनि जा जेके आहिनि एयर बेसिस वग़ैरह तबाह कया ऐं उन जे हवाले सां, उन ख़ुशी जे हवाले सां, उन जेको आहे पंहिंजो कामयाबी जे हवाले सां जेको आहे योम तशकुर मल्हायो वियो, जंहिंमें असां अल्लाह पाक जो शुक्र अदा कयूं था त पाकिस्तान जेको आहे उहो फ़ातियाब थियो ऐं अॻिते बि इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जेको आहे हर अहिड़े दुश्मन जे जेके आहे माना जवाबी कार्रवाई ते उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो। पूरे पाकिस्तान की तरह योम तशक्कुर मना रहे हैं। इसकी क़यादत हमारे मुख्तियार कर साहब, नज़ीर अहमद खासकली और कायद आज़म एलिमेंट्री स्कूल के हेड मास्टर अब्दुल बब्बर साहब क़यादत कर रहे हैं। आज हम इस दिन अल्लाह के शुक्रगुज़ार हैं कि अल्लाह ताला ने हमें इस काबिल बनाया कि हम अपने दुश्मन का मुँह तोड़ जवाब दे सकें। हमारी आवाम जो है हमतन बिल्कुल पाक फ़ौज के साथ है और हमेशा साथ रहेगी इंशाअल्लाह। फजर के टाइम नमाज़ फजर पढ़ने का पोइ असांजे क़ौम जे सिपह सलार जनरल आसिम मुनीर साहब इहो ऑपरेशन जेको आहे बैनुल मरसूस कामयाबी सां कैरिड आउट ऐं लॉन्च करायो, जेको हिंदुस्तान जे जम्मू ऐं कश्मीर खां वठी गुजरात ताईं जेको आहे मुख़्तलिफ़ जेको पोस्टूं उहे तबाह कयूं वई ऐं दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। अॼु जो ॾींहुं जेको असीं अलाह जो शुक्र अदा करियूं था, योम तशक्कुर जो ॾींहुं आहे त असांजी अफ़वाज पाकिस्तान मुल्क जी 4 तरफ़नि खां पाकिस्तान जी हिफ़ाज़त कई ऐं पाकिस्तान खे दुश्मन जे नाकाम हमलनि खां बचायो। पाकिस्तान ज़िंदाबाद।